वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। पाकिस्तान मुस्लिम लीग काफ़ बेएतमादी रिथ जी हिमायत एवज़ मुख़ालिफ़ धुर खां पंजाब जी वॾ वज़ारत ॾियण जो मुतालबो करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिब चौधरी भाइरनि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे चार्टर ऑफ डिमांड पेश करे छॾियो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। पाकिस्तान मुस्लिम लीग काफ़ बेएतमादी रिथ जी हिमायत एवज़ मुख़ालिफ़ धुर खां पंजाब जी वॾ वज़ारत ॾियण जो मुतालबो करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिब चौधरी भाइरनि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे चार्टर ऑफ डिमांड पेश करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिब काफ़ लीग मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त पंजाब जी वॾ वज़ारत खां घटि ते समझोतो न कंदासीं। जेकॾहिं पंजाब जी वॾ वज़ारत ॾियण जो वाइदो कयो वञे त वज़ीर आज़म इमरान खान जे ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जी हिमायत कई वेंदी। ज़रियनि मूजिब वॾ वज़ारत मिलण जी सूरत में काफ़ लीग मरकज़ ऐं पंजाब में इन हाउस तब्दीलीअ जी हिमायत कंदी। काफ़ लीग मुल्क में फोरम चूंडुनि जी मुख़ालिफ़त कंदे चयो आहे त ज़रूरी थिए त क़ौमी असेंबली में इन हाउस तब्दीली कराई वञे, पर सूबाई असेंबलियुनि खे मुदो पूरो करणु ॾिनो वञे।